के भी मामला जिथे जिथे डिस्कस थियनि पिया उते सिंध जो मामिलो हींअर प्रायोरिटी ते एज सच न आहे जेको मुंहिंजी फीलिंग आहे मूं वटि इंफॉर्मेशन काई न आहे छाकाणि त सॼी जेका फोकस आहे सॼो जेको गौर फ़िक्र आहे उहो हीअ जेको पंजाब ऐं केपी वारी पट्टी आहे जेको इक़्तिदारी पट्टी सॾिबी आहे GT रोड ऐं टिल पेशावर जेको ओल्ड ट्रंक रूट हो त उन ते फोकस आहे त उतां कैदी नंबर XYZ जे मामलात खे कीअं हैंडल कजे त जॾहिं माण्हू खे हिकिड़े चइबो न त हिकिड़े माण्हू हिकिड़ी ॻाल्हि में मसरूफ़ हूंदो आहे चवंदा छॾे यार हिन खे पोइ था ॾिसूं त मूंखे ख़बर न आहे त सिंध लाइ ऐं अञा ताईं हू कायरा साहिबु चयो त आसिफ़ ज़रदारी साहिबु लॻापियल इख़्तियारियुनि सां ॻाल्हियूं कनि पिया उहो असांखे ॿुधाईंदा अञा उन्हनि पीपल्स पार्टी तरफ़ां बि को ॻाल्हि अञा वाज़े न थी आहे तव्हां ॾिसो त बिलावल साहिब जा बि रिसेंटली को स्टेटमेंट्स एज सच न पिया अचनि त हू लेकिन मरियम नवाज़ जी भले वीडियो कॉल ई करण सांगड़ में इन मां हिकिड़ी फील अचे थी त अञा हिननि खे झलियो न वियो आहे नवाज़ लीग खे त तव्हां सिंध में एंट्री न ॾियो ऐं बशीर मेमन जो अचणु नवाज़ लीग में ऐं एक्टिव थियणु इन मां मतिलबु इहो आहे त केरु झले न पियो फ़िलहालु सपोर्ट थिए थी नथी थिए लोराणी साहिबु इहो ख़ुदा खे ख़बर इहो अञा ॾिसण वटि आहे त सपोर्ट थिए थी या नथी थिए ऐं असां वटि छाकाणि त फ़र्दनि खे फ़ैसिला करणा हूंदा आहिनि 2018 में बि चवनि था त सॼे मुल्क जो जेको फ़ैसिला उहो आख़िरी 15 ॾींहंनि में चेंज थी विया उमरानी साहिबु चवनि था त स्टे वरितो आहे MKM जेको आहे उहो सिंध जे हा साईं ग़लति आहे नौकरियूं त माण्हुनि खे अक्सर चवंदो आहियां त नौकरियूं त माण्हुनि खे रोज़गारु आहे मिलणु खपे पर उहो कोर्ट में त हू इंट्रस्टिंग ॻाल्हि थी आहे मुंहिंजे ख़्याल में तव्हां कयो आहे पर मां करे थो छॾियां त अॼु नैब जा जेके इख़्तियारात शहबाज़ हुकूमत जी पार्लियामेंट में ख़तमु कया विया हुआ ऐं पोइ सुप्रीम कोर्ट वेंदे वेंदे बंदियाल साहिबु सभु इख़्तियारात नैब जा जेके ड्रैकनिन लॉज़ हुआ उहो वापसि बहाल करे वियो हो ऐं जंहिंजे करे नवाज़ शरीफ़ ज़रदारी साहिबु ॿियनि सभिनी जा केसिस खुलिया हुआ अॼु निगरां हुकूमत वञी सुप्रीम कोर्ट में हुन ई फ़ैसिले खे चैलेंज कयो आहे अपील कई आहे त पर हाणे सम्झण में को ॾुखियाई आहे त ही नैब जा वापसि ओढ़ा कानून आणण में कंहिंखे दिलचस्पी हुई न त निगरां हुकूमत जो छा वञे लेकिन हुनखे अपील में वई आहे बसि जी हा माना पोइ साहिबु हिकिड़ो त हिकिड़ी वॾी क्लियर ज़ाहिर थिए थी न त माना अञा त इहे जेके ॻाल्हियूं हुयूं त नवाज़ शरीफ़ साहिब खे सिग्नल न आहे मतिलबु सिग्नल आहे न जेको अॼु राजा परवेज़ अशरफ साहिब बि चई छॾियो त माना ज़ाहिर आहे चई अंडरस्टैंडिंग सां अचे थो पियो ईअं नथो अचे ऑब्वियसली यार हाणे राजा अशरफ साहिबु न बि चया त पाण ॿई सम्झूं पिया त नवाज़ शरीफ़ साहिबु ईअं बसि ईअं पंहिंजे मुंहं ते फ़ैसिलो कोन कयो आहे हीअ 4 नवाज़ लीग जे अॻुवाणनि सां या धीउ सां मशवरो करे त कोन पियो अचे पूरी पकाणियूं पूरा सभु कुझु मामलात जेके आहिनि तइ थी ऐं पोइ नवाज़ शरीफ़ साहिबु अचे पियो नवाज़ शरीफ़ साहिबु हींअर मूं अर्ज़ु कयो न त उहो बिल्कुलु हींअर राइट साइड ऑफ द एस्टाब्लिशमेंट आहे लेकिन ॻाल्हि इहा आहे त विल ही बी एबल टू डिलीवर जे मक़सद लाइ नवाज़ शरीफ़ जहिड़े हैवी वेट सियासतदान खे वापसि उनजी सभु पुराणी ॻाल्हियूं छॾे करे उनखे आंदो पियो वञे छा उहो कैदी नंबर XYZ खे पंजाब में ख़ासि तरह पंजाब में न्यूट्रलाइज़ करे सघंदो डिफ्यूज़ करे सघंदो या न करे सघंदो इहो तव्हांखे पहिरियों इशारो तव्हांखे मीनारे पाकिस्तान तां मिलंदो जिते पहिरियों जलसो अथनि लेकिन चलो जलसो वॾो थी बि वञे लेकिन तव्हांखे पहिरियों अची वञे त जेका पल्स हूंदी पंजाब जी जेका नब्ज़ हूंदी उहो काई मियां साहिब जो फ्यूचर बि पाकिस्तान जी सियासत जो फ्यूचर बि पाकिस्तान में इलेक्शन जो फ्यूचर बि इहो सभु डिपेंड करे थो त मियां साहिबु केतिरो न्यूट्रलाइज़ करे सघे थो